अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ है यहाँ वज़ीर उन्नड़ काज़ी अहमद मां ख़बर शामिल कयूं था। बिलाल हैदर कल्यार जी काज़ी अहमद हेस्को सब डिवीज़न जे ज़ियादतुनि जो शिकार बणियल हज़ारी माण्हू मुसलसल 3 ॾींहनि जे एहतजाज बैदि आख़िर रोडनि ते निकिरी आया, जिते एहतजाज कंदड़ बिजली सार्फ़िन SDO मुजीब सियाल जे पुतले खे जूतनि जा हार पाराए सॼे शहर जो सर्कस कराइण बैदि मुक्कुनि जे वसकारे बैदि काज़ी अहमद प्रेस क्लब चौंक ते बाहि ॾेई साड़ियो वियो। यादि रहे त हेस्को सब डिवीज़न काज़ी अहमद में करप्शन ज़रिए करोड़ों रुपया कमाईंदड़ SDO मुजीब सियाल LM गाज़ी जतोई सनाउल्लाह सांद गुलाम कादिर खटियाण गफूर भान ऐं ॿियनि जे ज़ुल्म जो शिकार बणियल आवाम अॼु काज़ी अहमद शहरी एक्शन कमेटी जे सॾ ते भरपूर एहतजाजी रैली कढी। क़ौमी शाहरा खां थींदे प्रेस क्लब चौंक ते धरणो आयो। निटण उस में लॻल धरणी में हज़ारी माण्हुनि हेस्को अमलदारनि ख़िलाफ़ चिती नारेबाज़ी कंदे वज़ीर बिजली आपाशी ऐं हेस्को चीफ खां घुर कई त आवाम जो रत चूसींदड़ ऐं हर महीने इदारे खे करोड़ों रुपयनि जो नुक़सान पहुचाईंदड़ नाअहल SDO ऐं संदसि करप्ट अमले खे हटाइण जी घुर कई। एहतजाजी धरणी में शामिल सियासी समाजी अदबी मज़हबी अॻवाननि समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे बिजली सार्फ़िन वॾे तादाद में शिरकत कई। एहतजाजी धरणी खे ख़िताब कंदे अॻवाननि SUP ज़िला सदर धणी बख़्श कलोई STP अॻवान बशीर जोगियो, यंगस्टर ग्रुप रमज़ान लाशारी, मज़दूर इत्तेहाद अॻवान सिकंदर ख़ासकेली, मुस्लिम लीग नून अॻवान अब्दुल लतीफ़, लेबर यूनियन अॻवान गुलाम कादिर कीरियो, कॉमपर्स अॻवान ज़ेब जतोई, सदर अवाम प्रेस क्लब मुनवर कलोई, सदर जमाल शाह प्रेस क्लब अली दोस्त ख़ासकेली, समाजी अॻवान जान मोहम्मद कल्यार ऐं सदर प्रेस क्लब काज़ी अहमद अब्दुल मोमिन जूणो ख़िताब कंदे चयो त मौजूदा SDO मुजीब सियाल बिजली सार्फ़िन खे ओवर रीडिंग ऐं डिडक्शन हणी बिल वसूल करे रहियो आहे ऐं कुझु वक़्त अॻु करप्शन जे इल्ज़ाम में काज़ी अहमद कोर्ट मां अमले समेत गिरफ़्तार थी चुको आहे। साॻियो SDO आमी दुश्मनी सबबि सार्फ़िन खे बेइज़्ज़तो थियण बैदि इंतकाम जे आड़ में शिकायतूं खणी वेंदड़ माण्हुनि सां बदइख़लाक़ी करे पाण खे सब डिवीज़न जो बेपरवाह बादशाह थियण लॻो। अॻवाननि वधीक चयो त काज़ी अहमद प्रेस क्लब साहिबनि जो ॾोह सिर्फ़ु उहो आहे त उन्हनि हेस्को अमलदारनि जे कारण करतूतनि जूं ख़बरूं हलायूं, जिन जे आड़ में खेनि खे इंतकाम जो निशानो बणाईंदे काज़ी अहमद प्रेस क्लब समेत ॿियनि सहाफ़ियुनि जा कानूनी कनेक्शन काटिया विया आहिनि। उन मौक़े ते अॻवाननि घुर कई त 24 कलाकनि अंदरि आवाम आज़ारींदड़ SDO ऐं संदसि छाड़तनि खे न हटायो वियो त जेको एहतजाज अॻिते हली हिकु मज़बूत तहरीक बणिजी वेंदो। HRJDO न्यूज़ में फिलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।